अखबार में चाल के लाओ नहीं बाबा। भले भले वाह सही वाह। अरे ये अखबार तो रोज पढ़ंदो आया मुखे चादो पढ़ी बुधाई निभागा। अदा नूरल ये खबरों बाबा पढ़ी पास कंदो आहे तदे ये खबरों अखबार में छपंदो आहिन। अदा मुखे लगे तो ये खबर बाबे जी पास थियण खां अॻु में अखबार में लगी हुई आहे। भले भले वाह सही वाह। जो तो पढ़ियो जे वो शायद जल मुंह न पढ़ियो जे साथ सही छा लिखला। खनकोटा में धन मंडन जजन जी भर्ती शुरू अचण जो हंध सागर बस चा शराबपुर यूनियन कौशल जटिया जिथे ऑफिस तय कई वही आहे। बाबा छा तो सोची मौको भलो थई। अदा यो मौको भलो आ पर असा मां दो केर थिंदो। पीले ए मां अंधो आई तू मंडो आई बाबो री बोड़ो। अरे उठो न भागो हुकूमत किथे इन माजूरन जी कोटा ते भी बेग न हरी छडे। तो निकाजन जे थामर में कीमो थी में ऑफिस होता है ना। वालेकुम सलाम वेहो सही वेहो। सलाम अलैकुम ये साहब है जहां सही सामो है कुर्सिया वे चले कुर्सिया सा अरे कुर्सिया सामो साहब किसे साहब सामो पान के दीदो नौकरी अब के सामो सलाम कर साहब सामो बैठो सही सामो सलाम है ना सलाम अलैकुम साहब। वालेकुम सलाम वेहो मामा वेहो हेड गया वे सोची यो खबर की अचण थियो ये यो खबर की अचण थियो ये अल्लाह ये छापो पूछे साहब असा अखबार में पढ़ी आया हूँ नौकरी जे आया हूँ। तालीम केतरी है तां जी सही 8.5 दर्जा पास आ पर तू तंदो आई सही दिल जी रोशनी सा पढ़ियो है। अच्छा अच्छा है तो ये सही मां 17 जमात पास आया है तू सही मां प्राइमरी पास आया छो भला तालीम अध में छड़े नहीं थी सही असल में हो तो स्कूल घर खां परे हो आई मां माजूर माण्हू अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थे। साहब जल्दी कयो नौकरी जो देर थी थिए ॾिसो 3 में 5 मिनट वञी बचा हल बागी। तो खे कीअं खबर पई साहब दिल जी सजाई साहब। अच्छा तकड़ न कयो मूंखे सोचण जो त मां मूंखे कहिड़ी नौकरी ॾियां। साईं मूंखे चौकीदारी जी नौकरी ॾिजो। तो अखियुनि खां अंधो आहीं तोखे ॿी नौकरी ॾींदुसि। चौकीदार त कंहिं सही माण्हू खे कबो। सही मां बिल्कुल सही आया बिहार चौकीदार की नौकरी मुखे जो सही मां ठीक ठाक है भाई मुखे जो मां बिल्कुल सही आया चौकीदारी नौकरी मुखे जो। अच्छा तव्हां फिरंदी आहियो बियो बियो मां तव्हांजो बंदोबस्त कयां थो बियो बियो त वञो केॾां था मतलब तू भी उनजो साथी आई ना
साहब मां तो इनके सुनाई कोन थो हो मूंखे रस्ते में गॾा हिते पहुचाइण में मदद कई अथनि साहब मां न आहियां अहिड़ो साहब हो मूंखे रस्ते में मिलिया हिते पहुचाइण थी मुंहिंजी मदद कनि हाणे त मां परेशान आहियां मां घर कीअं वेंदुसि साहब मूंखे लॻे थो त तूं सचो माण्हू आहीं ऐं मूंखे सचे माण्हू जी ज़रूरत आहे। बिल्कुलु साहब बिल्कुलु तव्हां सही हो पेर किथे अथव साहब ऐं तूं परेशान न थी ही वटि 1000 रुपयो रक्शे ते हलियो वञजांइ। साहब लागी तो रक्षो न था अची वियो सुभाणे मोटी अचे नौकरी मिली वेंदी। हाँ साहब ज़रूरत हो ज़रूर हल एतिरा में तो साहब कोई अचिबो बाबा हाँ पोइ हिते आ मुर्स दो दो ये सबू जो जा ऐं अधे अगर मां मोटरा खवा भजुड़े बाबा ओ बाबा ओ बाबा ओ बाबा ओ बाबा ये ठीक तवा पुत्र जॾहिं मां तुंहिंजो पुट न बानूर ले दे खबर पुत्र छा थियो 15 फुट परे जी पी थी पियो न त अहिड़ो असर कयो ॾहनि खे ॾस ॾी अदा असां ईअं सम्झो त मता सां कामयाब थियूं। अरे बाबा उते मूंखे तव्हां मौत जे मुंहं में छॾे आयो पुत्र नूर न हर छत किरन खे कावड़न खे तू ॻाढ़ थियो बाबा 1000 रुपए जी ॼाण ॼणी आहियां 1000 जी पर मां बि अहिड़ो चूनो हणी आयो हुअसि मूंखे चए पियो सुभाणे बची जाए हाणे रोज़ मां धोऊंदुसि अहिड़ा ऐशूं हूंदा बाबा ये था क्यों हाले की होटल ते न मुर्गी फ्राई ऐं कढ़ाई करे था मानी दा खाऊं कढ़ाई दा खाऊं हलूं दा हा दा आई ने अदा